ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 23/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार सरनेम सदा यादि रखो। तव्हां गॉडली चिल्ड्रन आहियो, तव्हांजो आहे ईश्वरीय कुल। बाबा चवनि था पंहिंजो सरनेम सदा यादि रखो। तव्हां आहियो गॉडली चिल्ड्रन, तव्हांजो आहे ईश्वरीय कुल। तव्हां देवताउनि खां बि ऊच आहियो। तव्हांजा मैनर्स ॾाढा रॉयल हुजणा खपनि। प्रश्न आहे, बाप ॿारनि खे आप समान प्यार त सागर ठाहींदो, हुनजी निशानी छा आहे? तव्हां ॿार बाप समान प्यारा ठाहींदा, इन करे त तव्हांजो यादगार खे सभी प्यार कंदा आहिनि, प्यार सां ॾिसंदा आहिनि। लक्ष्मी नारायण सदा हर्षित मुख रमणीक नज़र ईंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि बाबा असांखे ज्ञान योग सां ॾाढो ॾाढो मिठो ठाहिनि था। तव्हांजे मुख सां सदैव ज्ञान रत्न ई निकिरंदा आहिनि। असांजे मुख सां सदैव ज्ञान रत्न ई निकिरंदा आहिनि। गीता तूं प्यार जो सागर आहे। ओम शांति। ये कंहिंजी महिमा में ॻाईंदा आहिनि कि तूं प्यार जो सागर आहे। ये कहिड़े मनुष्य जी महिमा न आहे। चइबो आहे न कि तूं प्यार आहे, शांति व सुख जो सागर आहे। चईंदा आहिनि कि तूं प्यार, सुख, प्यार, शांति व पवित्रता जो सागर आहे। हाणे तव्हां पवित्र ठहींदा आहियो न। ईअं ॾाढा आहिनि जो शादी न कंदा आहिनि, पर ॾाढा आहिनि जो बिगर संन्यास लिए भी पवित्र रहंदा आहिनि। ॻाल्हि बि आहे न, गृहस्थ व्यवहार में जनक मिसल ज्ञान, उन्हनि जी हिस्ट्री आहे। चईंदा आहिनि असांखे कोई ब्रह्म ज्ञान ॿुधाए। जनक चई न असांखे कोई ब्रह्म ज्ञान ॿुधाए। वास्तव में चइणो खपे ब्रह्मा ज्ञान। परमात्मा, परम पिता परमात्मा ब्रह्मा द्वारा अची करे ज्ञान ॾींदा आहिनि ब्रह्म कुमार कुमारियुनि खे। तव्हां ॼाणंदा आहियो कि हिन समय असांजो सरनेम आहे ब्रह्म कुमार कुमारियूं। असां गॉडली चिल्ड्रन आहियूं। इहे त सभु चईंदा आहिनि असां ईश्वर जी संतान आहियूं, त ज़रूरु भाउ ठहरिया। त पोइ पंहिंजे खे बाप चई न सघे कोई, चई न सघे। फादरहुड न थींदो आहे, पोइ त फादरहुड न त पोइ ब्रदरहुड चईंदासीं न। हिकु त तव्हां ब्रह्म कुमार कुमारी कहलाईंदा आहियो। ॿियो जंहिंखे कुमार कुमारियूं चईंदा आहिनि, उन्हनि खे मम्मा बाबा चईंदा आहिनि। हिकु त तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं, ॿियो जंहिंजा तव्हां कुमार कुमारियूं आहियो उनखे मम्मा बाबा चइबो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां शिव बाबा जा पोतरा पोतरियूं ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। भारत में अनेक शास्त्र, वेद, पुराण आदि त सभु पढ़ंदा आहिनि। सर्वशास्त्र में शिरोमणी श्रीमद भगवत गीता सां सतयुग जी स्थापना थींदी आहे। गीता जो ज्ञान ॾिनो आहे ज्ञान सागर परमात्मा। इहे सभु ज्ञान नदियूं ज्ञान सागर सां निकितियूं आहिनि। पाणी जी गंगा सां थोरी ज्ञान मिलंदो आहे जो पावन ठहींदा। सदगति अर्थात पावन ठहण। इहे त आहे ई तमो प्रधान पतित दुनिया। अगरि पावन आहे त किथे रहनि? अगरि पावन ठही वञनि त किथे रहनि? वापसि त कोई वञी न सघंदो आहे न, क़ाइदो न आहे। सभिनि खे पुनर्जन्म त हिते ई, सभई पुनर्जन्म वठी तमो प्रधान थियणो ई आहे। बाप आहे ज्ञान जो सागर। तव्हां प्रैक्टिकल रूप सां ॿुधो था, इहे कोई कॉपी करे न सघे। बाबा जो असांखे ज्ञान ॿुधायूं था, इहे सभु प्रैक्टिकल रूप में ॿुधूं था। इहे कोई कॉपी करे न सघे। भल इहे अहिड़ा ॾाढा आहिनि जो चईंदा आहिनि असां बि उहो ई ज्ञान ॾींदा आहियूं, परंतु न, हिते जंहिंखे बि ज्ञान मिलंदो आहे उहो ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाईंदा आहिनि। ॿियो कोई संस्था अहिड़ी न आहे जिते कुमार कुमारियूं कहलाइनि। पर ड्रेस बि इहे पाईंदा आहिनि, परंतु अहिड़ी सफ़ेद। परंतु इहे कीअं चवनि कि असां ब्रह्मा जा ॿार आहियूं। इन्हनि खे मां नाम ॾिनो आहे ब्रह्मा। इन्हनि खे वेही सम्झाईंदो आहे। तव्हांखे बि चईंदो आहे तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो, मां ॼाणंदो आहियां। हाणे संगम युग ते पैर ऐं चोटी आहे। हिन सां पुराणी दुनिया
बदली करे नई ठहींदी आहे। सत्य त्रेता द्वापर कलयुग सृष्टि वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे। हाणे अंत आहे न, हाणे अंत आहे, दुनिया बदिली करे नई ठहिणी आहे। बाप अची करे त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि, उहा आहे प्याज सागर, त ज़रूरु अहिड़ो प्यारो ठाहींदा न। लक्ष्मी नारायण में ॾिसो केतिरो आकर्षण आहे। जेतिरो लक्ष्मी नारायण खे रमणीक हर्षित मुख चित्र ॾींदा आहिनि, ओतिरो राम सीता खे न ॾींदा आहिनि। लक्ष्मी नारायण खे ॾिसण सां ई ख़ुशी थी वेंदी आहे। राधे कृष्ण जे मंदर में वञण सां एतिरी ख़ुशी न थींदी। लक्ष्मी नारायण खे त राज्य भाग्य आहे न। हाणे दुनिया त हिन ॻाल्हियुनि खे ॼाणंदी न आहे न, हाणे दुनिया त हिन ॻाल्हियुनि खे ॼाणंदी न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे ॾाढो मिठो ठाहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण खे ज्ञान सागर न चईंदासीं न, उहे हिन ज्ञान योग सां अहिड़ा ठहिया आहिनि। हाणे तव्हां बि ठहो था। मनुष्य चाहींदा आहिनि की दुनिया हिकु थी वञे, हिकु राज्य ते यादि ॾियाराईंदा आहिनि की कॾहिं हिकु राज्य ज़रूरु हुयो, परंतु ईअं न की सभु मिली करे हिकु थी वञनि न। हुते त ॾाढा थोरा मनुष्य हूंदा आहिनि। तव्हां सम्झंदा असां ईश्वरी संतान आहियूं। चईंदा आहिनि ईश्वर हाज़िर हुज़ूर आहे, परंतु हाज़िर नाज़िर आत्मा खे चइबो आहे। आत्मा सर्वव्यापी आहे, सभिनि में पंहिंजी पंहिंजी आत्मा आहे। ईअं न की सभिनि में परमात्मा वेठो आहे। त कसम उठाइण जी छा ॻाल्हि आहे अगरि सभिनि में भॻवानु आहे त। अगरि असां में परमात्मा आहे त कसम कंहिंजी उठाईंदा आहिनि। असां अगरि उल्टो कार्य कंदासीं त परमात्मा सज़ा ॾींदा आहिनि। अगरि परमात्मा सभिनि में आहे त कसम आदि जी ॻाल्हि ई न थिए, पोइ त उल्टो कम ई न थिए न। हाणे त साकार में आहियो, जीअं आत्मा हिन अखियुनि सां ॾेखारे में न ईंदी आहे त परमात्मा बि वैसे ॾेखारे में न ॾींदो आहे। फील कंदा आहियूं असां में आत्मा आहे। चईंदा आहिनि परमात्मा जो साक्षात्कार थियो, लेकिन जॾहिं आत्मा खे ई न ॾिठो, न ॾिसी सघंदा आहियूं त परमात्मा खे कीअं ॾिसी सघंदा आहियूं। आत्मा ई पुण्य आत्मा पाप आत्मा ठहींदी आहे। हिन समय सभी पाप आत्मायूं आहिनि। तव्हां ॾाढा पुण्य कया हुया बाप जे अॻियां, तव्हां ॾाढा पुण्य कया हुया, बाप जे अॻियां तन मन धन समर्पण कयो हुयो। हाणे पाप आत्मा सां पुण्य आत्मा ठहो था न। असां 5000 साल पहिरियों कयो हुयो न पुण्य जो कर्म, हाणे वरी करूं था। शिव बाबा खे तन मन धन बली ॾींदा आहियो न, इन में हिन बि अर्पण कई, तन बि सची सेवा में ॾिनई। माताउनि जे अॻियां अर्पण कई, उन्हनि खे ट्रस्टी ठाही। माताउनि खे अॻियां वधाइणो आहे। माताउनि ही अची करे शरण वरिती, माताउनि ही अची करे शरण वरिती त हुननि जी संभाल कीअं थिए। माताउनि ते बली चढ़णो पए न। त बाप अची करे, बाप चईंदा आहिनि वंदे मातरम, भई ब्रह्मा बाबा बि सभु कुझु माताउनि खे ॾेई छॾियईं न। त माताऊं अची करे शरण वरितनि त माताउनि की संभाल करणी आहे, त माताउनि जी कमेटी ठाहे करे पोइ बली चढ़ी। बाप चईंदा आहिनि वंदे मातरम, हाज़िर नाज़िर, जो बि राज सम्झायो अथई न बाबा। आत्मा पुकार दिया ओ गॉड फादर, मतलब बाबा खे असां ज़्यादा यादि कंदासीं, बाबा हिन समय हुते हुज़ूर हाज़िर थी वेंदो। ॿियो कल्ह बाबा चईं अगरि मूंखे हाजी हाजी कंदा त मां बि सदा हाज़िर रहंदमि। कंहिं फादर खे सॾु कंदा आहिनि, सम्झदा न आहिनि। तव्हां लक्ष्मी नारायण ठाहींदा आहियो, मनुष्य केतिरो प्यार कंदा आहिनि। हर होलीनेस हिस होलीनेस उन्हनि खे चइबो आहे। लक्ष्मी नारायण खे हर होलीनेस ऐं हिस होलीनेस उन्हनि खे चइबो आहे। हाणे त चईंदा असां ईश्वर जे कुल जा आहियूं। पहिरियों आसुरी कुल जा हुयासीं। ब्राह्मण जो ई सरनेम ई ब्राह्मण जो त सरनेम ई आहे ईश्वरीय संतान। असां ब्राह्मणनि जो सरनेम आहे ईश्वरीय संतान। बापू गांधी बि चाहींदा हुया कि राम राज्य थिए, नए भारत में नयो राज्य हुजे, वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी गवर्नमेंट हुजे।
जो कि बेहद जो बाप ही ठाहे सघंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां वर्ड ऑलमाइटी अथॉरिटी आहियां, ऊच ते ऊच निराकार आहियां। ब्रह्मा विष्णु शंकर खे त असांजी रचना आहे। मां आहियां ऊच ते ऊच निराकार, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर असांजी रचना आहे। भारत शिवालय संपूर्ण निर्विकारी हुयो, हाणे संपूर्ण विकारी थियो आहे। भारत शिवालय हुयो, संपूर्ण निर्विकारी हुयो, हाणे संपूर्ण विकारी थी वियो आहे न भारत। इहे बि न ॼाणंदा आहिनि कि संपूर्ण निर्विकारी हिते हूंदा आहिनि। भारत संपूर्ण निर्विकारी हुयो, हाणे इहे बि न ॼाणंदा आहिनि कि संपूर्ण निर्विकारी हिते ई हूंदा आहिनि। चाहींदा आहिनि वन वर्ल्ड हुजे, वन ऑलमाइटी अथॉरिटी राज्य हुजे। सो त परमात्मा वन वर्ल्ड अथॉरिटी, सो त परमात्मा वन वर्ल्ड अथॉरिटी ऑलमाइटी अथॉरिटी DT लक्ष्मी नारायण जो राज्य स्थापन करनि था न। पहिरियों भारत संपूर्ण निर्विकारी हुयो, सभु चाहींदा बि आहिनि वन वर्ल्ड हुजे, वन ऑलमाइटी अथॉरिटी जो राज्य हुजे। सो त परमात्मा वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी सर्वशक्तिवान परमात्मा वन वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी DT लक्ष्मी नारायण जो राज्य स्थापन कंदा आहिनि। ऐं ॿियो सभिनि जो विनाश साम्हूं बीठो आहे, ऐं सभिनि जो विनाश साम्हूं बीठो आहे। एतिरो नशो रहणो खपे। हितां खां घर वेंदा आहिनि त मूर्छित थी वेंदा आहिनि। संजीवनी बूटी जी कहानी आहे न, लेकिन इहे त ज्ञान जी बूटी आहे। मनमना भव जी देह अभिमान में अचण सां माया थप्पड़ लॻाए ॾींदी आहे। देही अभिमानी ठहिण सां थप्पड़ न लॻंदो। असां शिव बाबा सां वरसो वठंदा आहियूं। ब्रह्मा जो इहे अंतिम जन्म आहे न, उहो बि वरसो वठंदो आहे। ब्रह्मा जो इहे अंतिम जन्म आहे, उहो बि वरसो वठंदा आहिनि। DT वर्ल्ड सॉवरेंटी इज़ योर गॉड फादरली बर्थ राइट। DT वर्ल्ड सॉवरेंटी इज़ योर गॉड फादरली बर्थ राइट। तव्हां त स्वर्ग में अचणु, जीवन मुक्ति पाइणु, इहे संजो जनम सिद्ध अधिकार आहे। लेकिन कंहिंजो जो बाप खे बाप मञी करे हुनजे चए ते हलंदो त उहो ई हुन दुनिया में अची सघंदो न। ऐं जो धारण करे हलंदो, पूरी पंहिंजो बाबा जीअं चए थो उहो मञी करे हलंदो त उहो वञी करे ऊच पद पाईंदो। तव्हां ॿार में दैवी मैनर्स हुजणी खपे। तव्हां ब्रह्मण देवताउनि खां बि ऊच आहियो। तव्हांखे ॾाढो मिठो ॻाल्हाइणो खपे। भाषण आदि में त ॻाल्हाइणो पवंदो आहे न, बाक़ी व्यर्थ ॻाल्हियुनि में न वञिणो खपे। मुख सां सदैव रतन कढो। बाबा चवनि था मुख सां सदैव रतन ई निकिरणा खपनि। भले इहे अखियूं आहिनि, लेकिन स्वर्ग खे ऐं मूल वतन खे ॾिसो। भले अखियूं आहिनि, लेकिन असांखे सदा स्वर्ग खे ऐं पंहिंजे मूल वतन खे ॾिसणो खपे। ज्ञान जो नेत्र आत्मा खे प्राप्त आहे। आत्मा ऑर्गन्स द्वारा पढ़ंदी आहे। तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न। असांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न। असां पंहिंजी बुद्धि रूपी अख सां परमधाम ऐं स्वर्ग ॾिसी सघंदा आहियूं न। जीअं अकल जी दाड़ निकिरंदी आहे न, बाबा चवंदा आहिनि तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। जीअं अकल जी दाड़ निकिरंदी आहे। बाप वरसो ब्राह्मणनि खे ॾींदो आहे, शूद्रनि खे थोरी ॾींदो। टियों नेत्र आत्मा खे मिलंदो आहे। ज्ञान नेत्र बिना रॉन्ग राइट खे सम्झी न सघंदा आहियूं। असां ज्ञान जे नेत्र द्वारा जेको टियों नेत्र आत्मा जो बुद्धि मिली आहे, त ज्ञान जे टे नेत्र बिना असां राइट ऐं रॉन्ग खे सम्झी न सघंदा आहियूं। बाबा चवनि था रावण संग रास्ते ते, रावण रॉन्ग रास्ते ते ई हलाईंदो आहे। बाबा असांखे राइट रास्ते ते हलाईंदा आहिनि। हमेशह हिकु ॿ जा गुण उठाइणा खपनि, गुण जे बदिले अवगुण न उठाइणा खपनि। ॾिसो डॉक्टर निर्मला ईंदी आहे, हुनजो सुभाउ ॾाढो मिठो आहे।
शांति चित, थोरो ॻाल्हाइणु, हुन सां सिखणो खपे। ॾाढी सियाणी ऐं मिठी ॿार बची आहे। शांती में ई वेहण जी रॉयल्टी खपे। ईअं न कुझु समय यादि करूं पोइ सॼे ॾींहुं खलास। इहो बि अभ्यास करिणो आहे। बाबा खे यादि करण सां ताक़त ईंदी आहे, त बाप बि ख़ुशि थींदा आहिनि। बाबा सां यादि कनि, बाबा खे यादि करण सां ताक़त ईंदी आहे, त बाप बि ख़ुशि थींदा आहिनि। अहिड़ी अवस्था वारा जेके बि ॾिसंदा उहो झटि हुनखे बि अशरीरी ठाहे ॾींदा, अशरीरी ठही वेंदा, शांत थी वेंदा। सिर्फ़ु शांती में वेहण कोई सुख न आहे, उहो त अल्पकाल जो सुख आहे। शांती में वेही वञूं त पोइ कर्म कीअं करो। योग सां विक्रम विनाश थींदा आहिनि। त सिर्फ़ु शांती में ई वेही न रहणो आहे, बाबा खे यादि करिणो आहे, लेकिन कर्म योगी आहियूं। ये कर्म क्षेत्र आहे न, हिते आत्मा हिकु सेकेंड बि कर्म जे बिना न रही सघंदी आहे। त कर्म बि करिणो आहे, लेकिन शांती सां। सची सुख शांती त हिते मिली न सघे। जॾहिं कर्म क्षेत्र में कर्म कंदा आहियूं त दुनिया त अहिड़ी आहे न, हिते हर चीज़ अल्पकाल जी आहे। अच्छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। रात्रि क्लास 9/4/68 जा अॼुकल्ह ॾाढो करे इहे ई कॉन्फ्रेंस कंदा रहंदा आहिनि कि विश्व में शांती कीअं थिए। उन्हनि खे ॿुधाइणो खपे, ॾिसो सत्युग में हिकु ई धर्म, हिकु ई राज्य, अद्वैत धर्म हुयो। दुनिया वारनि खे ॿुधाइणो खपे भई सत्युग में हिकु ई धर्म हुयो, हिकु ई राज्य हुयो, हिकु ई अद्वैत धर्म हुयो, ॿियो कोई धर्म ई न हुयो। त ताली वॼे, हुयो ई राम राज्य, तॾहिं ई विश्व में शांती हुई। तव्हां चाहींदा आहियो विश्व में शांती हुजे, उहो त सत्युग में हुई। पुठियां अनेक धर्म हुजण सां अशांती थी वेंदी आहे, परंतु जेसिताईं कोई सम्झे तेसिताईं मथो मारणो पवंदो आहे। अॻियां हली करे अख़बारनि में बि पवंदो, पोइ हिन सन्यासी आदिनि जो कन खुलंदा। इहे सभु हाणे ॾिसो केॾा बाबा जी ज्ञान में मीडिया वारा बि ईंदा आहिनि न, त हाणे धीरे धीरे अख़बार वारा बि विझनि था, टीवियुनि में बि अचे थो, न्यूज़ में। पोइ हिन सन्यासियुनि जा कन खुलंदा। हीअ त तव्हां ॿारनि जी ख़ातिरी आहे कि असांजी राजधानी स्थापना थिए थी, हिन करे एॾे समय खां माण्हुनि जो बुद्धि योग न खुलियो, लेकिन हाणे खुले थो छोजी असांजी राजधानी पूरी स्थापना थींदी थी वञे। इहे ई नशो आहे। म्यूज़ियम जो भपको ॾिसो, म्यूज़ियम जो भपको ॾिसी करे ॾाढा ईंदा, अंदरि अची करे वंडर खाईंदा, नया नया चित्रनि ते नई नई सम्झानी ॿुधंदा। इहे त ॿारनि खे मालूम आहे योगा मुक्ति जीवन मुक्ति जे लाइ। इहे त असांखे मालूम आहे कि बाबा सां असांखे योग लॻाइणो आहे। बाबा चई न असांजी हिन अखियुनि सां सभु कुझु ॾिसजे हुए बि असांखे पंहिंजो परम धाम ऐं जीवन मुक्ति धाम ई नज़र अचणो खपे। हिन कनम सां ॿुधंदे हुए बि असांखे असांजो बुद्धि योग बाबा सां न वञे। कुझु बि किथे थिए थो, आवाज़ अचे थी, त बि असां बाबा जी यादि में रहंदासीं त मदद मिली वेंदी। असांजे वञण सां, चिलाइण सां, चइण सां कुझु, उहो त अगरि जहिड़ो समय हुजे हुन अनुसार, लेकिन अगरि असां हुते नथा पहुची सघूं, असांखे आवाज़ूं अचनि थियूं, त असां बाबा जी यादि में रहंदासीं त बि उन्हनि खे मदद मिली वेंदी। बाबा चवनि था इहे त तव्हांखे ई मालूम आहे कि योग सां मुक्ति जीवन मुक्ति प्राप्ति थींदी आहे। सो त मनुष्य मात्र कोई सिखलाए न सघी, इहो बि लिखिणो आहे, सवाइ परमपिता परमात्मा जी कोई बि मुक्ति जीवन मुक्ति जे लाइ योग सिखलाए न सघंदो आहे। सर्व जो सदगति दाता हिकु ई आहे न, इहे क्लियर लिखी ॾियणो खपे। जो भल मनुष्य पढ़नि, सर्व जो सदगति दाता हिकु बाप ई आहे, इहे क्लियर लिखणो खपे। जो भल मनुष्य पढ़े, सर्व जो सदगति दाता हिकु निराकार परमपिता परमात्मा शिव ई आहे।
जो बल मनुष्य पढ़े। सन्यासी माण्हू छा सेखारींदा हूंदा? योग जो कंदा आहिनि। वास्तव में योग कोई बि सिखलाए न सघे। योग अर्थात जंहिंसां असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जी प्राप्ति थिए। त सन्यासी त हठ योग सिखलाईंदा आहिनि, हुन सां थोरी मुक्ति, जीवन मुक्ति जी प्राप्ति थींदी आहे। महिमा आहे हिकु जी, विश्व में शांति स्थापना करणु व मुक्ति, जीवन मुक्ति ॾियणु बाप जो ई कमु आहे। इहे वीचार सागर मंथन करे पॉइंट सम्झाइणी खपनि। ईअं लिखिणो खपे जो मनुष्य खे ॻाल्हि ठीकु जची वञे। हिन दुनिया खे त बदिलणो ई आहे। इहा आहे मृत्यु लोक। बाबा चवनि था हिन दुनिया खे त बदिलणो ई आहे। इहा आहे मृत्यु लोक। नई दुनिया खे चइबो आहे अमर लोक। अमर लोक में मनुष्य कीअं अमर रहंदा आहिनि। इहे बि वंडर आहे। हुते आयु बि वॾी रहंदी आहे। उस समय ते आपे ई शरीर बदिली करे ॾींदा आहिनि। जीअं कपिड़ा चेंज कबा आहिनि, इहे सभी सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। हुते समय ते आत्मा खे ख़ुदि ई लॻंदो आहे हाणे मुंहिंजो ई शरीर पुराणो थी वियो आहे, त मूंखे हाणे नयो शरीर वठण लाइ वापसि गर्भ में वञिणो पवंदो। त आत्मा शरीर छॾे वापसि गर्भ में हली वेंदी आहे, ॿियो शरीर वठी वठंदी आहे। अच्छा, मीठी मीठी रूहानी ॿारनि खे रूहानी बाप व दादा जो यादि प्यार ऐं गुड नाइट ऐं नमस्ते बि। त बाबा जी गुड मॉर्निंग जी बि मुरली आहे ऐं गुड नाइट जी बि मुरली आहे। नमस्ते बि बाबा करनि था। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजो सुभाउ ॾाढो मिठो शांति चित ठाहिणो आहे। ॾाढो घटि ऐं रॉयल्टी सां ॻाल्हि करणी आहे। बाबा चवनि था। ॿियो आहे तन मन धन सां ब्रह्मा बाप समान ट्रस्टी थी करे रहो। पंहिंजो सभु कुझु बाबा खे ॾेई करे ट्रस्टी थी करे रहो। वरदाना ज्ञान और योग जी शक्ति सां हर परिस्थिति के सेकेंड में पास करण वारा महावीर आत्मा ठहो। महावीर अर्थात सदा लाइट माइट हाउस। ज्ञान जो लाइट हुजे, योग जी माइट हुजे। ज्ञान हूंदो त ओतिरो असांखे हर ॻाल्हि यथार्थ सम्झ में अची वेंदी। असां हुनखे यथार्थ रीति परखी करे यथार्थ सुठी रीति सम्झी सघंदासीं। माइट हूंदी त पोइ असां हुनखे धारणा कर्मनि में लाहे करे भई माण्हू चवंदा आहिनि असांखे सम्झ त आहे की हिन ॻाल्हि में ईअं करिणो आहे, लेकिन करे न पाए, मतिलबु शक्ति न आहे। त सम्झ बि खपे, शक्ति बि खपे। जो हिन ॿिन्हिनि शक्तियुनि सां संपन्न हूंदा आहिनि उहे हर परिस्थिति खे सेकेंड में पास करे वठंदा आहिनि। अगरि समय ते पास न थियण जा संस्कार पइजी वेंदा त फाइनल में बि उहे संस्कार फुल पास न थियण ॾींदा आहिनि। त असांखे हाणे रोज़ु छा करिणो आहे? असांखे चेक करिणो आहे कि मां सेकेंड में अशरीरी थी सघां थी, सभु कुझु भुलिजी करे, सभु कुझु ॿुधाईंदे हुए, सभु कुझु ॾिसंदे हुए बि असांजो बुद्धि योग सदा बाबा वटि लॻल हुजे। सभु कुझु ॾिसंदे हुए, ॿुधंदे हुए बि असांजो बुद्धि योग बाबा सां डिस्कनेक्ट न थींदो। मन में हलचल न थींदी, इहे छा थो थिए, छो थो थिए, इहा आवाज़ न। ज्ञान सभु आहे असांखे कि छा छो थो थिए। बुद्धि में बाबा जी यादि कनेक्शन रहे, शक्ति रहे त तुरंत ई हर ॻाल्हि खे फुल स्टॉप सेकेंड में लॻाए करे ऐं परम धाम में बाबा वटि पहुची वेंदासीं। तॾहिं असां फुल पास विद ऑनर्स ठही सघंदासीं। जो समय ते फुल पास थी वेंदो हुनखे चइबो आहे पास विद ऑनर्स। धर्मराज बि हुनखे ऑनर ॾींदा आहिनि। धर्मराज बि अहिड़ी आत्माउनि खे धर्मराज बि सलाम कंदो, ऑनर ॾींदो न, सलाम कंदो। स्लोगन आहे योग अग्नि सां विकारनि जे बीज खे भस्म करे छॾो। योग अग्नि सां विकारनि जे बीज खे भस्म करे छॾो त समय ते धोखो न मिली सघंदो। त बाबा चवंदा आहिनि अॼु हर समय पास थियण जो संस्कार ठाहिणो आहे।
त उहा योग अग्नि सां हाणे ॾिस वरदान ऐं स्लोगन के सां मैच करो। जॾहिं योग बाबा जी योग सां असां पंहिंजी हर विकार बुराई ते विजय प्राप्त करे वठंदासीं त हर समय असां पास विद ऑनर्स थी वेंदासीं। भई संस्कार पइजी वेंदा न हर समय पास थियण जो, त पोइ असां पास विद ऑनर्स थी वेंदासीं, कॾहिं धोखो बि न मिलंदो असांखे। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।